जेकॾहिं अव्हां कपड़ा चूंडण या कंहिं शख़्स खे का दरख़्वास्त कंदे ॻणती जो शिकार थी वेंदा आहियो त इहो अव्हां जे ज़हीन हुजण जो हिकु इशारो आहे। फ़ैसिलो न करे सघण वारी इहा आदत ज़हानत ॾांहुं इशारो करे थी। अहिड़ी दवा जर्मनी में थियल हिकु तिबी तहक़ीक़ में साम्हूं आई आहे। ड्रेस्डन यूनिवर्सिटी जी हिन तहक़ीक़ में 1300 माण्हुनि जी डेटा गॾु करे उन जी जांच कई वई हुई। नतीजनि मां ख़बर पई त जेके माण्हू कंहिं शइ या कम लाइ पंहिंजो ज़हन तयारु करण में वक़्तु लॻाइनि था उहे असल में जल्दबाज़ी में फ़ैसिला न आहिनि कंदा, जंहिंसां संदन ज़हानत जो पतो पवे थो। अहिड़ी रीति इहे माण्हू फौरी तौर ते कंहिं नतीजे ते न आहिनि पहुचंदा, पर समूरी जांच ऐं छंड-छाण करण बाद फ़ैसिलो कंदा आहिनि। तहक़ीक़ में वधीक ॿुधायो वियो आहे त इहे माण्हू तासुब जो शिकार बि न आहिनि थींदा। ॻणती या घणी परवाह करण सां हिननि खे ज़रूरी वक़्फ़ो मिली वेंदो आहे ऐं ही बहितर फ़ैसिलो करण में कामयाब थी वेंदा आहिनि। तहक़ीक़ लाइ माज़ी में थियल 5 तहक़ीक़ी रिपोर्ट्स जी डेटा जो बि तज्ज़ियो कयो वियो हो ऐं ॾिठो वियो त माण्हू मुख़्तलिफ़ हालतुनि में कीअं फ़ैसिला कनि था। इन्हनि माण्हुनि खे फ़ैसिले साज़ी जे रवैयनि जे हवाले सां 3 ऑप्शन ॾिना विया हुआ ऐं चयो वियो हो त पंहिंजा जवाब रेट करियो। नतीजनि मां ख़बर पई त ॻणती जो शिकार माण्हुनि जवाब ॾियण में सभ खां देर कई। मुहक़िक़नि मूजिबि इहा आदत ज़हानत जो इशारो ॾिए थी, पर हमेशा ॻणती करणु नाकारी असर विझी सघे थो।